दुर्गाय नमः। ओम नमो दुर्गाय। असद कुरैशी जो नओं ड्रामो रिलीज़ पियो थिए, जंहिंजी कुझु क्लिपूं तव्हांखे ॾसींदासीं, कुझु झलकियूं तव्हांखे ॾसींदासीं, जेको हिन वक़्तु वाणियुनि ते इहा ड्रामो जेको आहे सो ठहे पियो सिंध में। ऐं असद कुरैशी हिकु हिंदूअ जो रोल पियो अदा करे। ऐं असद कुरैशीअ खे तव्हां मुंहिंजे पुठे पासे ॾिसंदव त सिंदूर बि लॻियल आहे ऐं थाली बि उन जे हथ में आहे। इन ड्रामे जो नालो छा आहे ऐं इहो ड्रामो कॾहिं रिलीज़ थींदो ऐं कहिड़े चैनल ते रिलीज़ थींदो, तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तों, विच में इहे बि ख़बरूं हलियूं त असद कुरैशीअ बिल्कुलु जवाबु ॾेई छॾियो इंडस्ट्रीअ खे त का बि फिल्म मां रिलीज़ न कंदुसि ऐं को बि ड्रामो रिलीज़ न कंदुसि। जॾहिं खां मासी खैरा हिन दुनिया मां वफ़ात कयो, उन खां पोइ असद कुरैशीअ जेको आहे सो फिल्मूं ऐं ड्रामनि में कमु करण लाइ इनकार करे छॾियो। लेकिन हिन वक़्तु 2025 में हिकु नओं ड्रामो पियो रिलीज़ थिए, जंहिंजो जेको आहे सो डायरेक्टर आहे मामू लालू ऐं उन ड्रामे खे तमामु बहितरीन तरीक़े सां जेको आहे सो डिज़ाइन कयो वियो आहे। ऐं इन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु पिया कनि, इन ड्रामे जो नालो छा आहे ऐं इहो ड्रामो कॾहिं रिलीज़ थींदो सिंध में, तक़रीबन तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। दोस्तों, हिन में असद कुरैशीअ जो हिकु बहितरीन ऐं सरपंच वारो जेको आहे सो वॾेरे वारो हिकिड़ो किरदारु रखियो वियो आहे इन में असद कुरैशीअ जो। ऐं असद कुरैशी तव्हां ॾिसंदव त तमामु बहितरीन पंहिंजे जेको आहे सो अंदाज़ सां इन में एक्टिंग ऐं अदाकारी बि करे रहियो आहे। दोस्तों, असद कुरैशीअ जूं लॻभॻि जेके बि ड्रामा ऐं जेके बि फिल्मूं आयूं तक़रीबन सभई सिंध में हिट थियूं ऐं उमेदु आहे त हिन ड्रामे में बि तमामु घणी महिनत कई वई आहे ऐं हे ड्रामो तव्हांखे तमामु घणो बहितरीन पसंदि बि ईंदो ऐं हिन ड्रामे खे सुठी मोट बि मिलंदी। त दोस्तों, हिन ड्रामे जो नालो छा आहे ऐं हिन में कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि, उहो इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में तफ़सीली तव्हांजे लाइ खणी ईंदासीं। वॾी महिरबानी।